हैदराबाद पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सॼे मुल्क ऐं सिंध समेत हैदराबाद में बि हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां HUJ जे सदर इकबाल मल्हा, जनरल सेक्रेटरी जे प्रकाश मोराणी, ख़ज़ानची जानी ख़ासकेली ॿियनि जी अॻवानी में हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं अलमती बुख हड़ताल कई वई। बुख हड़ताल ते वेठल सहाफ़ियुनि शहीद जान जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते HUJ जे सदर इकबाल मल्हा, जनरल सेक्रेटरी जे प्रकाश मोराणी, ख़ज़ानची जानी ख़ासकेली मंसूर मरी, अशा चन्ना, एजाज़ लगारी, अशोक रामाणी ऐं चयो त शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल वाक़े खे 5 महीननि खां मथे अरिसो गुज़री चुको आहे, पर अफ़सोस अञा ताईं शहीद जा क़ातिल ऐं सहूलियतकार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। निगरान सिंध सरकार ऐं IG सिंध पुलिस केतिरा ई भेरा वाइदा करण बावजूदि क़ातिल गिरफ़्तार करण में नाकाम थी वई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।